नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक़्त के ओडेरोलाल में ख़बर ॾींदा आहियूं त यूसी ऐं उनजे भरपासे वारनि ॻोठनि में गंद किचिरे जा ढेर मुख़्तलिफ़ बीमारियूं वधण लॻियूं। जूनियर कांसा ओडेरोलाल में गंद किचिरे जा ढेर सफ़ाई जो निज़ाम धरम भरम थियण लॻो। वधीक तफ़सील ॾिसूं था हिन रिपोर्ट में। उन मौक़े ते ओडेरोलाल विलेज जे शहरनि वसीम अली शेख, हसनैन अली मंठार शेख, आमिर कमरानी, सुलेमान कास्केली ऐं ॿियनि मीडिया जे नुमाइंदनि अॻियां दाईंदे चयो त जूनियर काउंसिल ओडेरोलाल विलेज के ज़िला इंतज़ामिया तरफ़ां माहाना लखें रुपया बजट मिले थी, पर इहे लखें रुपया बजट सेक्रेटरी यूनियन काउंसलर सिर्फ़ कागज़ी कार्रवाई में ॾेखारियो छॾे। जीअं त ओडेरोलाल शहर में सिर्फ़ हिकु भंगी खे पगार ॾिनी वेंदी आहे। छा हेॾे वॾे शहर जी सफ़ाई हिकु स्वीपर करे सघंदो? छो त सेक्रेटरी तरफ़ां वधीक स्वीपर जे नाले ते बि माहाना वॾो माल कमाए थो। ताज़ो हींअर MPA जे हुकुम ते मटियारी ज़िले जे हर यूसी खे 50 स्ट्रीट लाइटूं लॻाइणियूं हुयूं, पर सेक्रेटरी यूनियन काउंसलर ओडेरोलाल कुझु स्ट्रीट लाइटूं पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾेई बाक़ी कागज़ी कार्रवाई में 50 स्ट्रीट लाइटूं लॻल ॾेखारे छॾियूं अथसि। असीं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खे पुरज़ोर अपील था करियूं त ओडेरोलाल में सफ़ाई जे मसइलनि ते नज़रसानी कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।